एक नहर बना देंगे तो क्या क्यामत आ जाएगी? गैस लेते वक्त तो आपको याद नहीं आया, तो आज पानी देते वक्त और सड़क बनाते हुए आपको ये तमाम मामलात याद आ गए। अजीब सी बात है भाई। बन लेने दें, दिल बड़ा करें, बन लेने दें, आबाद होने दें उन लोगों को भी। काफ़िलो पहुची वियो आहे। तव्हां ॾिसो त माण्हुनि जो इश्क जेको आहे आमिर वड़ाई सां, इहो इश्क कीअं था ॾिसो? इहो इश्क आहे सचाई। हालांकि तव्हां ॾिसो कहिड़ी उनजी ॿोली आहे, केनाल जो जेको दिफ़ा करे पियो कहिड़ी ॿोली में करे पियो, सिंधी बि पूरी कोन थो ॻाल्हाए सघे। ॾिसो कॾहिं ॿोलियूं जेको आहे कोन हूंदियूं हुन दिफ़ा जो सबबु। हिते दिफ़ा करण दरिया जे लाइ जंहिं वॾो ऐलान कयो, उनजो तव्हां ॾिसो उनजी क्रेडिबिलिटी छा आहे। ऐं असांजो जेको माज़ी में जेको रवैयो रखियो आहे क़ौमी तहरीक में, उनखे बि तव्हां ॾिसो। अॼु पढ़ियल लिखियल क्लास वकील आहिनि, पढ़ियल लिखियल जेके क्रीम ऑफ सोसाइटी चवनि था, तव्हां ॾिसो त कीअं जेको आहे क्रीम ऑफ सोसाइटी हिकु माण्हू जे पोयां लॻी आहे, बग़ैर हुनजे रंग नस्ल ॾिसंदे, बग़ैर कंहिं ॿोलीअ फ़र्क़ु जे त हू कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो घर में ऐं ॿाहिरि कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो। पर नारो छा आयो? सिंधु बचाईंदासीं, सिंधु जे मथां केनाल नामंज़ूर, कारपोरेटिंग फार्मिंग नामंज़ूर, इनिशिएटिव पाकिस्तान, ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान नामंज़ूर, हे नारो लॻायो। ऐं अॼु ॾिसो पढ़ियल लिखियल क्लास सभिनी दिलनि ते राज करे वियो। इहा ई हूंदी आहे सचाई ऐं कमिटमेंट। असां वटि वॾी खोट रही, मजबूरी में ॿुधण पियो। इहा ई ॻाल्हि हूंदी आहे सम्झण जी। त अॼु ॾिसो त हीअ सॼी क़ौम, सिंधी क़ौम, सदाईं हुननि खे हिकिड़ा अहिड़ा नारा सेखारिया विया जंहिंमें सिर्फ़ु नफ़रतूं हुयूं। पर अॼु साॻी क़ौम जो पढ़ियल लिखियल क्लास इहो कोन पियो ॾिसे त केरु लीड पियो करे, इहो कोन पियो ॾिसे त कहिड़ी ॿोली में लीड पियो करे। इहा वॾी ॻाल्हि आहे, हिते थोरो सम्झणो घुरिजे। असां दोस्तनि खे सभिनी खे जेके जज़्बाती नारायणनि था, सभु कुझु सम्झणु घुरिजे। अॼु आमिर वड़ाइच हिन धरती जो पुटु थी निकितो आहे ऐं इंशाल्लाह उन सां गॾु अशर कोखर जेको डिस्ट्रिक्ट बार जो प्रेसिडेंट आहे, या हाई कोर्ट बार जा उहिदेदार हैदराबाद जा, कराची जा।